अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जे एडमिशन जे नेक्स्ट प्रोसेस जे बारे में। एडमिशन फॉर्म जी जेका डेट उहा गुज़री वई आहे ऐं हाणे तव्हांजी एंट्री टेस्ट डेट अनाउंस कई वई आहे। एंट्री टेस्ट डेट जे लाइ हिन वारे जेको मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी स्टूडेंट्स खे पाण चॉइस ॾिनी आहे, तूं पंहिंजी डेट सिलेक्ट करे सघनि था। उन डेट सिलेक्ट करण जे लाइ मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी हिकु नोटिफिकेशन जारी कयो आहे। उन नोटिफिकेशन खे ॾिसूं था उन में छा लिखियलु आहे ऐं तव्हां कीअं पंहिंजी एंट्री टेस्ट जी डेट सिलेक्ट कंदा। हीउ ॾिसो, नोटिफिकेशन जारी कयो आहे जंहिंमें लिखियलु आहे तमामु उम्मीदवारनि खे इतला थो ॾिजे त कंप्यूटर बेस्ड प्री एडमिशन टेस्ट 15 जून 2023 खां शुरू थींदी ऐं सभिनी उम्मीदवारनि जी टेस्ट थी वञण ताईं जारी रहंदी। पहिरें मरहले में सिर्फ़ु प्री इंजीनियरिंग ग्रुप जे उम्मीदवारनि खे दाख़िला पोर्टल ते पंहिंजे लाॻापियल अकाउंट्स में वञी शेड्यूल मां 15 खां 17 जून 2023 ताईं जी कंहिं बि तारीख़ खे पंहिंजी आसानी मुताबिक़ चूंड करण जी सहूलियत ॾिनी वञे थी। हाणे जेके बि कैंडिडेट्स जिन्हनि प्री इंजीनियरिंग में अप्लाई कयो आहे उहे 15 खां 17 जून ताईं का बि डेट सिलेक्ट करे सघनि था। मीन्स उहो 15, 16 ऐं 17 इन्हनि टिनी डेट्स मां जेका बि उन्हनि खे फिज़ेबल डेट लॻे उहा सिलेक्ट करे सघनि था। प्री इंजीनियरिंग ग्रुप जा उम्मीदवार सूमर 5 जून ताईं सिलेक्ट करे सघनि था डेट। ऐं हिकु भेरो तव्हां जेकॾहिं डेट सिलेक्ट करे छॾी त उन खां पोइ तव्हांजी डेट चेंज न थींदी। ऐं उन खां पोइ जीअं ई प्री इंजीनियरिंग वारा सिलेक्ट करे छॾींदा त उन खां पोइ प्री मेडिकल, जनरल साइंस ऐं प्री इंजीनियरिंग जे ॿियनि ग्रुपनि जे लाइ तारीख़ जो शेड्यूल अनाउंस कयो वेंदो। उमेद आहे तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी एंट्री टेस्ट जी डेट अनाउंस थी चुकी आहे। उन जे लाइ कैंडिडेट्स खे हिन वारे चयो वियो आहे त उहे पंहिंजी टेस्ट डेट पाण सिलेक्ट कनि। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहाँ ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।